अस्सलाम वालेकुम। रियासत जी ने अपडेट रियासत ड्रामो तमाम बेहतरीन आहे। छाजे करे जो रियासत ड्रामे में अदाकार भी तमाम बेहतरीन आहिनि ऐं ड्रामे में भी हाणे इलाही मज़ो पियो थिए। हलूं था सिधी ॻाल्हि ॿोल ते त जेको फ़क़ीरो आहे उहो छा कंदो ऐं छा न कंदो। ड्रामे में भी हाणे इलाही मज़ो आहे पर फ़क़ीरो हाणे तमामु जल्द ये अहिड़ो को बि क़दम न खणंदो ऐं बादल हींअर बख़्तीअ जी क़ैद में थी वियो। हाणे बादल खे फ़क़ीरो एतिरो तकिड़ो आज़ादु बादल भी न थींदो बल्कि फ़क़ीरो माना अहिड़ी का बि सोच न रखंदो बादल जे बारे में। बादल खे हू चवंदो हूंदो त मां बादल खे आज़ादु करायां, लेकिन हू एतिरो जल्दी हुनखे आज़ादु न कराईंदो ऐं पनाह खे भी माना तमामु जल्दी आज़ादु कराईंदो। इहो माई बख़्तीअ जो राज़ थी न रही सघंदो। ड्रामे में इलाही मज़ो आहे।